हेलो गाइस, दिस इज आयशा। हाउ आर यू? होप यू आर डूइंग वेल। तो गाइस, आज हम सिंधी में स्टोरी सुनेंगे चूहा और शेर। चलें जी, अब हम कहानी शुरू करते हैं। हिकड़े दफ़े जी ॻाल्हि आहे त हिकड़े जंगल में हिकड़ो शींहुं रहंदो हो। हिकड़े ॾींहुं शींहुं सुम्ही पियो ऐं अचानक सां हिकड़ो कूओ आयसि ऐं शींहं जे वारनि में घिरी पियो। अचानक शींहं जी अखि खुली पई ऐं हुन चूहे खे पकड़े विधो। कूओ डिॼी वियो ऐं शींहं जूं मिनतियूं करण लॻो त मूंखे छॾ, मां आइंदा ईअं न कंदुसि। शींहं खे रहम अची वियो ऐं इन कूए खे छॾे ॾिनो। कूए वींदे वींदे चवण लॻो त मां हिन एहसान जो बदिलो ज़रूर ॾींदसि। शेर खिली पियो। हिकु ॾींहुं कुझु शिकारी जंगल में आया ऐं उन्हनि शींहं जे लाइ जाल विधऊं। उते अचानक उहो कूओ अची पियो ऐं हुन पंहिंजे दंदनि सां जाल खे कटे विधो। ईअं शेर आज़ाद थी वियो। शींहं कूए जो शुक्रिया अदा कयो ऐं कूए चयो, कोई ॻाल्हि नाहे, हिकु ॾींहुं तूं मुंहिंजी मदद कई ऐं हिकु ॾींहुं मां तुंहिंजी मदद कई। हिन में शुक्रिया अदा करण जी कोई ॻाल्हि नाहे। तो गाइस, आपको ये कहानी कैसी लगी कमेंट्स में जरूर बताइएगा। ओके, अल्लाह हाफिज़, टेक केयर।